नाज़िन फैज़गंज में कार जी टक्कर में फोत थियल मुनवर राजपर के वारसन पारा बाअसर खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सीला पेश आहे बासित चांग जी ही रिपोर्ट। नाज़रीन 3 माह अॻु में रोड हादसे में फोत थियल मुनवर राजपर जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ फोती मुनवर राजपर जी अमड़ ऐं संदसि वालिदैन ऐं जेके ॿिया वारसन उहे पुलिस ऐं बाअसरनि खिलाफ़ सरापा एहतजाज बणनि। वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिमाज़त उमन कच्चे रस्ते ते हो उन के कार वारे कार हणी उन जो खून कयो वियो उन को पोइ बाद में असां उन ते एफआर कई। एफआर वहा हली अञा पे त वरा मुंहिंजे घर वारे खे खणी शीरिया जे वॾेरे रस्ते तो गुम कराए अछन पननि ते सहियूं वठी 3 ॾींहं गुम करे ऐं गुम करे वरी असां ते उन पुलिस उमणी आहे। उन जो इंसाफ़ मुनवर हुसैन जो कयो वञे। मां उन जी वालदा साहब मूंखे मुनवर जो इंसाफ़ खपे। शीरिया जो ॾाढो करे असांजे ऐं पंहिंजे मुंहिंजे घर वारे खे खणाए ऐं अछनि पननि ते सहियूं वरितियूं उनखे 3 ॾींहं गुम करे ऐं उनजो खून जेको आहे मुंहिंजे मुनवर जो सो लोढ़ियो थो वञे। इंसाफ़ अदल नथो सिराज साहब जे चवण जे थी जेको आहे असांजी पुलिस बि अचे थी पई। कल्ह 3 ॾींहं असांजे दर ते पुलिस वेठी 3-4 कलाक वेठी पुलिस जेको आहे सो न पई वञे तो लिखी ॾियो धमकियुनि ते ॾंडे ज़ोर ते बाबा जेको आहे असांखे लिखी ॾे। छा लिखी ॾे? न त मारींदासीं तोखे असां। छोकिरो गाॾी लिखी ॾे असां गाॾी छॾायूं। मां गाॾी न छॾाइण ॾींदोमांनि ऐं जेको आहे एफआर मां न खणंदुमि। जी नाज़रीन तव्हां शहीद थियल मुनवर राजपर जे वारसनि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन जो चवणु आहे त जेका पुलिस आहे उहा केस में सुस्ती थी करे ऐं पुलिस बाअसरनि जे चवण ते केस तां हथु खणण धमकी थी ॾे ऐं पुलिस जी सुस्ती आहे। पुलिस जवादर खे गिरफ़्तार करण मुंहिंजा फरियादी खे गिरफ़्तार करे थी। जॾहिं एहतजाज कंदड़ जेके राजपर बिरादरी जेके माण्हू आहिनि उन्हनि एसएसपी खैरपुर डीआईजी सखर आईजी सिंध मुताबिक़ कयो त कार्रवाई करे सॼो नौजवान जो जेको केस आहे शहीद जो केस आहे उहो चालान करे इंसाफ़ फ़राहम कयो। कैमरा टीम सां गॾु बाज़ित चांग।